सतगुरु हाजरा हजूर गुरु अमरदास साहिब जन एक ॾींहुं अचानक जेडी मल पंहिंजे नितनेम लाइ उहे उथंदा हुया सुबुह जो उथिया ऐं पंहिंजे आसन ते जाते वेहंदा हुया, जंहिं पलंग ते जंहिं भी खट ते वेही करे भजन कंदा हुया उते वेठा। उन पलंग जे जेके पावा थींदा आहिनि न भाई चार, जंहिंजे बल ते वो पलंग जेकी खट हूंदी आहे बीठी हूंदी आहे, उन्हनि मां हिकिड़ो जेको हुयो कमज़ोर हुयो, टुटण वारो हुयो। त उन्हनि जी न्याणी जंहिंजो नालो भानी, चओ हरे राम। उन्हनि जी न्याणी जंहिंजो नालो हुयो भेण भानी। उन्हनि ॾिठो कि अरे मुंहिंजा सचे पातशाह, मुंहिंजा पिता, मुंहिंजा सतगुरु उहे हाणे ध्यान में वेठा आहिनि, भक्तीअ में वेठा आहिनि, पर जंहिं पलंग ते वेठा आहिनि उनजो हिकिड़ो पावो जेको आहे उहो कमज़ोर आहे। उन पावे जी जगह ते वञी करे माता पंहिंजो उन हथ रखे छॾियो। चओ हरे राम। हे मां तव्हांखे सेवा सत्संग जी महिमा तो ॿुधायां भाई, लाभ तो ॿुधायां। जेके असां चवंदा आहियूं न भक्ति करण सां कहिड़ो लाभ आहे, सेवा करण सां कहिड़ो लाभ थींदो आहे, सत्संग करण सां कहिड़ो लाभ थींदो आहे, ई कथा असांखे सम्झाईंदी। माता भानी वञी करे पंहिंजो हथ रखे छॾियो और कई देर नितनेम हलियो गुरु अमरदास साहिब जन जो, काफ़ी देर 2-4 कलाक। जेॾी महिल पोइ उन्हनि जी अखियूं खुलियूं त उन्हनि ॾिठो कि हेठि त रक्त तो वहे, खून। चओ हरे राम। खून तो वहे। ॾिठऊं त केरु आहे? अरे मुंहिंजी न्याणी भानी वेठी आहे पंहिंजो हथ लॻाए करे एॾी देर। चओ हरे राम। गुरु अमरदास साहिब जन भी भावुक थी विया। चई अरे पुट तूं छा थी करे? चई सतगुरु तव्हां भजन में लीन हुयो, भक्ति में लीन हुयो, त तव्हांखे तकलीफ़ न थिए, विघ्न न पए, इन जे लाइ मां पंहिंजो हथ रखी छॾियो सेवा में। चओ हरे राम। ॾाढो गदगद थिया गुरु अमरदास साहिब जन। स्वागत कयो संतन जो ताड़ियुनि सां। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। गुरु अमरदास साहिब जन उन्हनि जी भी नेत्र जल सां भरजी वई, आंसू अची विया, भावुक थी विया। चई पुट तू एडी तकलीफ़ सहन कई आहे केवल इन जे लाइ कि असांखे तकलीफ़ न थिए। चओ हरे राम। अरे एडी महान तुंहिंजी सेवा आहे, तुंहिंजी सेवा जो असां तोखे कहिड़ो लाभ ॾियूं, तुंहिंजी भक्ति जो असां तोखे कहिड़ो लाभ ॾियूं। बस इहो ई लाभ था ॾियूं, इहो ई अरदास था कयूं कि तूं असांजी दिलि सां सेवा कई आहे। तुंहिंजो संतन में भक्तन में भगवान में ॾाढो प्रेम आहे। इहो प्रेम छल तुंहिंजो वधंदो वञे, ई प्रीत तुंहिंजी वधंदी वञे। तूं एडी भागन वारी आहे, एडी भागन वारी आहे कि तुंहिंजो जेको पति थींदो उहो भी महान संत थींदो। ध्यान ॾिजो भाई, हाणे आशीर्वाद शुरू थियो आहे। तुंहिंजो जेको पति थींदो उहो भी ॾाढो वॾो संत दरवेश पाण प्रभु जो रूप थींदो। केवल एतिरो ई न, तुंहिंजे कोख मां जेकी संतान जन्म वठंदी उहो भी परमात्मा जो ही रूप थींदो। चओ हरे राम। तुंहिंजो जेको परिवार वधंदो, सब जा सब जेके ईंदा उहे कोई संत भक्त महात्मा ही थींदा। ये तुंहिंजी सेवा जो लाभ आहे। ऐं ईअं ई थियो। भेण भानी जी शादी थी भाई जेठे सां। अॻिते हली उहे केरु ठहिया? गुरु रामदास महाराज। ऐं उन्हनि जे कोख मां जन्म वठी आया पंजी पातशाही गुरु अर्जन देव महाराज। चओ हरे राम। ईड़ो लाभ सेवा जो सतगुरन ॾिनो, भक्ति जो सतगुरन ॾिनो, आशीर्वाद ॾिनी कि तव्हांजे परिवार में ही सब संत थी वेंदा। इहो आशीर्वाद कंहिंखे भैया विरले खे मिलंदो आहे। चओ हरे राम। कि पीढ़ी दर पीढ़ी उन्हनि जा सब संत महात्मा भक्त थिया। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव।